बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। थधी मानी उन्हनि खे नसीब थींदी आहे जेके माण्हू घर देरि सां ईंदा आहिनि ऐं घर देरि सां उहे ई माण्हू ईंदा आहिनि जेके कमाइण वेंदा आहिनि। निकमा जेके आहिनि त उन्हनि जो त सिर्फ़ु रुॻो मयारुनि ते ॿियनि जी गिला ते टाइम पास थींदो आहे ऐं काफ़ी कमाइण वारा माण्हू पंहिंजे सब्र ऐं तहमुल सां पंहिंजे घर जूं ज़िमेवारियूं खणी नंढी उमिरि में वॾो वॾो कमु करे वेंदा आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां भाउ अब्दुल जब्बार मूंखे हिकिड़ो किसो ॿुधायो। भाउ वियो हुयो उमिरे तां जीअं वापसि आयो त मूंखे हिन हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त ॿुधाई ऐं मूं उन हक़ीक़त खे ॿुधी करे ज़रूरी सम्झो त हीउ पैगाम तव्हांजे अॻियां बि रखिजे ऐं हीउ हिकिड़ो तमामु हसास खणी चऊं अहिड़ो मामिलो आहे ऐं अहिड़ी कहाणी आहे, अहिड़ो गुफ़्तगू आहे जेको सभिनी ताईं पहुचणु लाज़िम आहे। त मां भाउ खां वरी उहा ई साॻी कचहरी तव्हांजे अॻियां अर्ज़ु कंदुसि त भाउ असांखे ॿुधाए। असल ॻाल्हि इहा ई आहे त इंसान जूं हसरतूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, उमेदूं बि हूंदियूं आहिनि, कंहिंजूं पूरियूं थींदियूं आहिनि, कंहिंजूं न बि थींदियूं आहिनि। कुझु उमेदूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसानु सोचींदो आहे त मां इहे रियलिटी में करे ॾेखारियां। कंहिं बि जाइ तां गुज़र थींदो ॾिसंदासीं भली जाइ ठहियल आहे, चवंदासीं मौला अहिड़ी असांखे बि ॾे। अहिड़ी भली गाॾी ॾिसंदासीं, चवंदासीं मौला अहिड़ी असांखे बि ॾे। गाॾी बि ॾे, बिल्कुलु। जेकॾहिं कंहिं इंसान खे ॾिसंदासीं त हीउ इंसानु शऊर में आहे, पोइ असां हिकिड़ी दुआ घुरंदासीं त मौला असांजी औलाद खे बि अहिड़ो शऊर अता कर ऐं उन्हनि खे अहिड़ी तालीम अता कर। पोइ असांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में ऐं दिलि में क्लिक थी वेंदी आहे त नंढड़े ॿार आहे, असांजो औलाद आहे, उनखे तालीम बि कंहिं सुठे स्कूल में ॾियणी आहे ऐं उनजे लाइ घर बि ठाहिणो आहे। पोइ इहो ई ख़्यालु ज़हन में करे असांजा हितां कुझु दोस्त तयारु थींदा आहिनि ॿाहिरि मुल्क जे लाइ। त पोइ को सऊदी अरब वेंदो आहे, को दुबई वेंदो आहे। हाणे वसाइल त पाण वटि कोन्हनि, जे हुजनि त माण्हू हिते ई कारोबार करे, हिते कारोबार थी नथो सघे। पोइ कुझु कंहिं दोस्त खां उधारो वरितो, जेकॾहिं ॻोठाणो माहौल आहे त कंहिं रिश्तेदार खां मेंह वरिती, तुंहिंजी 1.5 लख जी मेंह आहे, 6 महीननि खां पोइ तव्हांखे 2 लख ॾींदुसि। ईअं कुझु कर्ज़ु खणी करे, मुख़्तसर ॻाल्हि ॿुधायां त खणी करे माण्हू सऊदी अरब वञनि था। उते जॾहिं वञनि था, उते मूं हालात ॾिठा कुझु दोस्तनि जा, त उते जेको माण्हू मज़दूरी करे थो ऐं उन खां अलावा उते बाग़नि जा कम आहिनि, या उते वरी हिकिड़ो कमु अहिड़ो बि मां ॾिसी आयो में जेके आला वण थींदा आहिनि न, उन्हनि जी कटाई थी थिए। कटाई थींदी आहे, बिल्कुलु। उन्हनि जी कटाई थी थिए, उन्हनि खे वरी सुकायो वञे थो, वरी उन्हनि खे भट्ठी में विधो वञे थो, उन मां कोयलो ठहे सऊदी में। उहा जॾहिं महिनत ऐं मज़दूरी ॾिठीसीं, पोइ वरी हिते बि अची जेकॾहिं उन्हनि ते सर्च कईसीं त उहे माण्हू ज़िंदगीअ जा 4 साल 3 साल 5 साल ॿाहिरि मुल्क ते रहनि था। जेको 4 साल रहंदो त उहो ई सोचींदो त मूं 4 सालनि में जेकॾहिं मुंहिंजी ₹1,00,000 पघार आहे, 1.5 लख पघार आहे, त हाणे मुंहिंजो बैंक बैलेंस एतिरो थी वियो जो मां पोइ हिते वञा त पंहिंजे लाइ या घर वठी सघां या सुकून करे सघां थो, जेके 4 साल ज़िंदगी जा हिते गुज़ारिया। उहो माण्हू हर महीने पोइ हिते पैसा मोकिले थो। उहो जॾहिं 4 साल ज़िंदगीअ जा कशमकश में ऐं घर में, ऐं उते हिकिड़ो अहिड़ो कमु मां ॾिसी आयुमि जेको जबल जे किनारे ते रेगिस्तान आहे ऐं कुझु ज़मीनूं, उते माण्हू ॿकरियूं था चारनि। उन्हनि खां पघार पुछियमि त हुननि चयो असांजी $800 पघार आहे। $800 मां हू 100 पाण बि ख़र्चु कंदा, 500-600 पोइ हिते मोकिलींदा। 4-5 साल ज़िंदगी जा हुननि जा बि विया। 4 साल ज़िंदगी जा गुज़ारण खां पोइ जॾहिं उहे ख़्वाहिशात, उहे जज़्बात उतां खणी करे माण्हू पाकिस्तान पहुचे थो ऐं हिते पहुचण सां जॾहिं अचे थो घर, पंहिंजनि खां पुछा करे थो त बाबा हाणे मूं जेको ₹5 कमाया उहे तव्हां कहिड़ी बैंक में रखिया, या कंहिं वटि मुंहिंजी अमानत आहे त मां पंहिंजो घर वठां या प्लाट वठां या कारोबार कयां। त घर वारा उन्हनि खे चवनि था जेको बि तूं महीने में कमाईंदे उहो त घर में ख़र्च थी वियो। हिते महांगाई आहे, हिते महांगाई लॻी पई आहे। या हिन महीने में तो हे पघार मोकिली, तुंहिंजे भाउ मोटरसाइकिल वरिती, हिन महीने में असां मेंह वरिती, फलाणे मोबाइल वरिती, फलाणे जी शादी, फलाणे बस ईअं ई चकर। को बीमारी बड़ी में, को शादी कोन थी थिए, रुपयो बि हुनजो न बचियो। 4 साल ज़िंदगीअ जा, जेकॾहिं पीउ आहे त पंहिंजी औलाद खां परे रहियो, जेकॾहिं भाउ आहे त पंहिंजे भाइरनि खां परे रहियो, पंहिंजी घरवारी खां परे रहियो। जॾहिं वापसी आयो त उनखे उहो ई कमु नसीब थियो। जेकॾहिं पहिरियों हिते मज़दूरी कंदो त वरी 4 साल खां पोइ मज़दूरी करणी पवंदी। जेकॾहिं हिते चिंची हलाए पोइ पहिरियां, वापसी आयो वरी पोइ चिंची पियो हलाए। जेकॾहिं कंहिं किराने जी दुकान ते कमु कंदड़ आहे त वापसी में वरी उहो किराने जी दुकान ते कुड़मत करणो हूंदो त वरी साॻियो ई ज़मीन ते। माना ज़िंदगी जा 4 साल बि विया, औलाद खां बि परे रहियो, 4 साल औलाद जी तरबियत बि न कयईं, घर वारनि खां बि। इन में मुंहिंजो उन्हनि दोस्तनि जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे
त ख़ुदारा जेके ज़िंदगीअ जा 3-4 साल माण्हू ॿाहिरि गुज़ारे थो, उन जी हिकु हिकु लम्हे जो क़दुरु कयो, वॾी हिकु क़ुर्बानी आई आहे। हिकु हिकु राति जो राति क़दुरु जो कयो क़दुरु कयो, ऐं उन जी महिनत जॾहिं तव्हां अखियुनि सां ॾिसंदो तॾहिं तव्हांखे क़दुरु पवंदो। क़दुरु। तव्हां हिते मज़दूरी कयो, तव्हां हिते को कमुकार कयो, का जॉब कयो, उन मां तव्हां पंहिंजे घर जी सर्कुलेशन हलायो, उन जा जेके 5 रुपया अचनि था 3-4 सालनि में, उहे तव्हां बचाए रखो त जीअं हू अचे त जेके उन जा ख़्वाहिशात आहिनि त उहे पंहिंजा पूरा करे, को घर वठे, प्लाट वठे, कारोबार करे। छो जो अणथक महिनत करे थो 4 साल 5 साल, त शायदि वधीक उहो मथां पंहिंजे मुल्क में ॿियो कमु करे सघे। बिल्कुलु, जॾहिं अचे हिते माण्हू त इहो ई सोचींदो न, 4-5 साल जी महिनत खां पोइ जॾहिं हिते अचे थो, उहो ई माण्हू वरी बि कोडर खणे थो, मज़दूरी करे थो, त उन जी हिकु हिकु राति जो ऐं हिकु हिकु ॾींहं जो जेको हुन परदेस में गुज़ारियो, पंहिंजे पेरेंट्स खां ॿाहिरि गुज़ारियो, पंहिंजे पीउ माउ खां ॿाहिरि गुज़ारियो, पंहिंजी औलाद खां ॿाहिरि गुज़ारियो, उहो लम्हो वॾो बयानु नथो करे सघे, ख़ौफ़नाक आहे, ॾाढो लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघे। त ख़ुदारा अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु कयो जेके ॿाहिरि मुल्क कमाइनि था, उन जे पैसे जो क़दुरु कयो ऐं उन जे जेके बि उन टाइम ॿाहिरि गुज़ारियो आहे उन जो क़दुरु कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त हिकिड़ा माण्हू जेके ॿाहिरि वञनि था त उन जे पोयां वरी फरमाइशुनि जो हिकिड़ो वॾो लॾो हूंदो आहे। फलाणो वियो सऊदी, दुबई, मुंहिंजे लाइ सेंट मोकिल, मुंहिंजे लाइ बोस्की मोकिल, जीअं न उते मुफ़्त में मिलंदो हुजे। माना इहो नथा सोचनि त अॻिलो माण्हू जेको राति ॾींहुं महिनत करे थो, राति ॾींहुं उनखे सिक हूंदी आहे पंहिंजे फैमिलीअ जे ॻाल्हाइण जी, ख़बर पवंदी आहे जो फलाणो ॻोठ में बीमार आहे, फलाणो फौत थी वियो, या फलाणे जी शादी थी, मां उते मौजूदु न हुयुसि। त इहो हिकिड़ो ख़ौफ़नाक लम्हो हूंदो आहे त पंहिंजनि खां परे जेको परदेसी ॿाहिरि रहंदो आहे उनखे कमाए त अथो, 5 रुपया पंहिंजे फैमिली जे लाइ बि मोकिले थो, पर ॿाहिरि गुज़ारणु केॾो मुश्किल आहे इहो तव्हां कंहिं परदेसीअ खां पुछा कयो। ऐं हिकु दफ़ो तव्हां ख़ुदा न करे तव्हां कंहिं बि वजह खां परदेसी थी वियो, पर अगरि जे तव्हां हिकु दफ़ो परदेसी उन्हनि जे जांच वठण लाइ थींदव त तव्हांखे क़दुरु पवंदो त परदेसी थियणु केॾो ॾुखियो आहे। परदेस ते कमाइण जे जितां जी ॿोलीअ जो वाक़ुफ़ु न आहे, जितां जे कानून जो वाक़ुफ़ु कोन्हे, जितां जे माण्हुनि जो वाक़ुफ़ु कोन्हे, हालातुनि जो वाक़ुफ़ु कोन्हे, उते वञी अणवाक़ुफ़ु माण्हू वञी रोज़ी थो करे पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ। ऐं भाउ ॿुधायो त जंहिं शख़्स जी हिन कहाणी ॿुधाई त उहो तमामु हिकिड़ो ख़ौफ़नाक मंज़र ॿुधाए थो त पंहिंजे घर जे लाइ केॾियूं तकलीफ़ूं थो करे, उजागा थो करे, 5 रुपया ठाहे थो इन आस में त मुंहिंजा पोयर जेके आहिनि उहे पैसा ठाहींदा, मुंहिंजे लाइ को प्लाट वठंदा, घर में का मेंह वठंदा, या मुंहिंजो को कर्ज़ु लहंदो, मां वञी वरी जॾहिं बि मुल्क पंहिंजे वेंदुसि त सुख जो साह खणंदुसि। पर ईअं थिए कोन थो, छो जो हिते आहे महांगाई, हिते कर्ज़ व्याज खणी करे जेके ॿाहिरि वञनि था, हिते महांगाई बि आहे त जेको पैसो अचे थो उहो सॼो खाधे पीते में हलियो थो वञे। ख़ुदारा हिकिड़ी ॻाल्हि जो तमामु घणो ख़्यालु कयो, तव्हां जॾहिं बि पंहिंजे परदेस वियल माण्हुनि सां ॻाल्हायो फ़ोन ते त उन्हनि खे पंहिंजी तकलीफ़, पंहिंजो अहंज, पंहिंजी बुख, पंहिंजी बदहाली कॾहिं शेयर न कयो, छो जो हू हिते तव्हां सॼे राज सां गॾु आहियो, हू उते अकेलो आहे। तव्हांजे ॿुधायल लफ़्ज़ हुन ते कहिड़ो हमिलो कंदा, उनजी दिलि तां छा गुज़रंदो, उनजी निंड फिटी वेंदी, उनजो कम सां दिलि न लॻंदी, शायदि उते बीमार थी पए, छो जो उहो उते अकेलो आहे। तव्हांखे का परेशानी थींदी तव्हां पंहिंजनि में शेयर करे पंहिंजे दिलि जो भार हल्को करे सघो था। पर परदेसीअ खे तव्हां अगरि का बि नंढी वॾी का ॻाल्हि ॿुधाए छॾी, अगरि उहो उते परेशान थियो, तव्हां यकीन कयो त उहा परेशानी कंहिं ख़ौफ़नाक मंज़र खां घटि कोन्हे। शरद भाई, ॿियो पंहिंजनि में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे, जंहिं बि घर जो फ़र्द हितां ॿाहिरि वञे थो न, उहो वरी हर माण्हू सां मिली करे, हाणे जेकॾहिं मां कंहिंखां पुछंदुमि यार माशाअल्लाह हे त तूं VIP 125 गाॾी वरिती आहे, हे कीअं सेटअप थियो, यार तव्हांखे ख़बर न आहे मुंहिंजो भाउ सऊदी में रहंदो आहे, सऊदी में वियो आहे। जेकॾहिं को पीउ आहे ऐं जेकॾहिं ॿी का उन जे पैसनि मां काशे वरितई त उहो वरी फ़ख़ुर सां ॿुधाईंदो आहे ॿियनि खे, तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो पुटु सऊदी अरब रहंदो आहे, तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो भाउ सऊदी अरब रहंदो आहे। मज़दूरीअ जे पैसनि मां ऐश करो, हिते अयाशी कई थी वञे ऐं उते हू तमामु घणी, मां वरी बि तव्हांखे इहो थो चवां त लफ़्ज़ ॿुधाइण ॾियणा न, कहिड़ी मजबूरी सां उते कमाइनि था, जबलनि में ॿकिरियुनि सां सॼो ॾींहुं। तव्हांखे इहो ॿुधायां त जॾहिं सुबुह जो उहो माण्हू ॿकिरियूं काहे निकिरंदो आहे न, त उहो सुबुह जो हिकिड़ी मानी पचाए करे ऐं हुनखे हिकिड़ी नंढड़ी बैग हूंदी आहे जंहिंमें पाणी जी बोतल भरे करे ॿकिरियुनि सां गॾु निकिरी वेंदो आहे। उहा पाणी जी बोतल तव्हांखे ख़बर आहे कलाक खां पोइ त गरम थी वेंदी, उहो शदीद गरम पाणी, जेको उस ते गरम पाणी थींदो आहे उहो पीअंदो आहे। पोइ बि इहो ई सोचींदो आहे त न पोयनि खे मां सुखियो रखां, पंहिंजा हालात कंहिंखे न ॿुधायां, हर हाल में बि उते रहे थो।
पंहिंजी तकलीफ़ पाण खे ॾिए थो, पंहिंजे सिर खे तकलीफ़ ॾिए थो, सिक में रहे थो, पर उहो इन जे करे रहे थो त मुंहिंजा बच्चा ख़ुशि हुजनि, मुंहिंजी फैमिली ख़ुशि हुजे, मां कर्ज़ु खणी आयो आहियां, का मेंह खपाए आयो आहियां, का व्याज ते पैसा खणी आयो आहियां। पर जेके हिते आहिनि, असांजे प्रोग्राम जो मक़सदु बि इहो आहे त जेके ॻोठ में रहनि था, जिन्हनि जो को फ़र्दु ॿाहिरि वञे थो, त उहे जेके हिते रहण वारा माण्हू त उहे बि महिनत कनि। इन जो मतिलबु इहो कोन्हे जो हिकिड़ो माण्हू असांजो ॿाहिरि वियो, उहो मोकिलींदो रहंदो, तव्हां हिते खाईंदा रहंदव। सही। तव्हां सभई थोरो घणो अगरि महिनत कंदव, तव्हां पंहिंजी जेका जाइज़ महिनत आहे उहा कोशिशि जारी रखंदव, तव्हां यकीन कयो त तव्हां ख़ुशहाली जे तरफ़ ईंदव। छो जो 5 रुपया जेके ॿाहिरां ईंदा उहा तव्हांजी बचत हूंदी। तव्हां नंढो वॾो को कारोबार बि करे सघो था, को शहर में प्लाट वठी सघो था, वरी उन प्लाट जो रेट जॾहिं वधंदो, महांगे तौर ते उहो खपंदो, जॾहिं ॿाहिरियों परदेसी जेको कमाइण वारो शख़्स ईंदो, तव्हां जॾहिं हुनखे ॿुधाईंदव त हीअ असां 20 लखे प्लाट वरितो, अॼु असांखे 1.5 करोड़ था चवनि, त उनजे चेहरे ते मुस्कुराहट हूंदी, उहो तमामु घणो ख़ुशि हूंदो त मुंहिंजी कमाई क़बूल पई, मूंखे हाणे वधीक मज़दूरी करण जी हिते ज़रूरत न पवंदी। अगरि हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे ऐं तव्हांखे सम्झ में अची वञे त परदेसी छा हूंदो आहे, उनजो दर्द छा हूंदो आहे, उनजे कमाइण छा हूंदो आहे, ऐं परदेस छा हूंदो आहे, परदेस ते रहणु छा हूंदो आहे, परदेस ते कमाइण छा हूंदो आहे, उनजी तकलीफ़ छा हूंदी आहे, उनजो ॾुख छा हूंदो आहे, उनजो अकेले रहणु उते छा थींदो आहे, त तव्हां अगरि इन तकलीफ़ुनि खे सम्झी सघो था त ख़ुदा रा पंहिंजनि जो ख़्यालु कयो ऐं हिते रहण वारा पंहिंजी महिनत कयो ऐं मोकिलियल पैसनि खे कॾहिं बि ज़ाया न कयो। बिल्कुलु सही। असां हिकु नओं वीडियो खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान सदाईं गॾु।